दुनिया में सिंधी कौम पंहिंजे सिंध सां मोहब्बत जो इज़हार कंदे क़ौमी सक़ाफ़ती ऐं जेको आहे सो कल्चरल डे मल्हाए रही आहे ऐं पूरी सिंध जा सिंधी हिन ईद जहिड़े मौक़े ते गॾु थी विया आहिनि। त इन सिलसिले में कड़ी खेरो कीअं पोइते रहिजी सघे थो। कड़ी खेरो में क़ौमी अवामी तहरीक पारां हिकु ज़बरदस्त रैली कढी वई आहे। अचो त रैली में शामिल माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू छा था चवनि। गड़ी खेरो सॼी सिंध जो पुठिते पयल इलाइक़ो, अॼु उन पुठ जे पयल इलाइक़े में क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां सक़ाफ़ती जेका रैली कढी आहे ऐं इहो साबित कयो आहे त असीं पंहिंजी तहज़ीब, पंहिंजे वतन, पंहिंजी धरती ऐं पंहिंजे सिंधू बचाइण लाइ कीअं मुनज़िम आहियूं। अॼु स्कूल जा ॿार शहर जो शऊर गॾु करे क़ौमी अवामी तहरीक जे साथियुनि इहो मैसेज ॾिनो आहे त असीं सिंध ते जेके 6 कैनाल ठहनि पिया, जंहिंजो वफ़ाक़ ऐलान करे चुको आहे ऐं सिंध मां चूंडियल जेको असांजो आसिफ अली ज़रदारी सदर हाउस में वेही करे उनखे मंज़ूरी ॾिए पियो, उनखे क़ौमी अवामी तहरीक गड़ी खेरे जे शऊर जे रद्द कयो आहे। ऐं हीउ जेको सक़ाफ़त ॼाणो आहे, असीं पंहिंजी तहज़ीब, पंहिंजे सहाफ़ी दोस्तनि ऐं भाइरनि जे थ्रू इहो पैगाम पुॼाइणु चाहियूं था त सिंधू ते को बि वार बर्दाश्त न कबो। सिंध धरती लाइ असीं पंहिंजे जाननि जा नज़राना ॾींदासीं ऐं सिंध जे शऊर खे ॻोठ ॻोठ खणी जंग जंग वञी करे इहो पैगाम ॾींदासीं त अचो गॾु थियूं ऐं पंहिंजी तहज़ीब ऐं पंहिंजे सिंधू ऐं पंहिंजी सिंध धरती खे, पंहिंजे वतन खे, पंहिंजे सिंध खे बचायूं। तव्हां ॿारनि जे मुंहं ते मुरकूं ऐं ख़ुशियूं ॾिसी सघो था पिया त उहे पंहिंजे सिंध धरतीअ सां केतिरी मोहबत करनि था पिया। अॼोके ॾींहं ते असीं हिकु तरफ़ त सिंध जे ख़ुशी क़ौमी ईद मल्हाए रहिया आहियूं, ॿिए तरफ़ जेको आहे असां उन्हनि कैनालनि खे पिणु रद्द करण जो मुतालबो था करियूं जेके सिंध खे सुकाइण, सिंध जी सींद उजारण में जेको आहे कोशिशनि में लॻा पिया आहिनि। असां उन्हनि साम्राज्यनि खे ॿुधायूं था हीअ असांजा क़ौमी ॾिहाड़ा सुभाणे क़ौमी मुज़ाहिमत में तब्दील थींदा जंहिंखे तव्हां रोके नथा सघो। हा जी नाज़रीन, क़ौमी अवामी तहरीक गड़ी खेरो पारां निकितल हिन रैली में शरीक माण्हुनि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त सिंध जी वहदत या सिंधू कैनाल या सिंधू दरिया ते जेको आहे धाड़े जी जेको बि कोशिशि कंदो 7 करोड़ सिंधी अवाम उन्हनि सां सख़्तु मुज़ाहमत कंदी ऐं जेको आहे सो हीउ जेको अॼु ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे इहो सुभाणे मज़ाहमत में तब्दील थी सघे थो पियो। इन जे करे हुक्मराननि खे सम्झणु घुरिजे त सिंध हिकु मुल्क आहे, सिंध हिकु क़ौम आहे। सिंधी जेको आहे 7 करोड़ क़ौमुनि जी वारिस आहे ऐं जेको बि सिंधूअ जे मथां वार कंदो उनजा हथ कपिया वेंदा। कैमरामैन टीम सां गॾु अमर सिंधी, जेकब न्यूज़, गड़ी खेरो।